बडाणी लॻ जा मीरल सांगी जे नाले सां मंज़ूर थियल मिडल स्कूल जो कम गुज़रियल 2 सालनि खां मुकमल न थी सघियो आहे। ॻोठाणनि सईद अहमद सांगी, रशीद अहमद सांगी, बिलावल सांगी, निसार अहमद सांगी, अली रज़ा सांगी ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त 10 साल अॻु ही स्कूल मंज़ूर थियो हो, जंहिंजो ठीको बिरज लाल खे ॾिनो वियो, जेको स्कूल जो कम अध में छॾे बिल पास कराए हलियो वियो आहे ऐं असांजे गुलनि जहिड़े मासूम ॿारनि जी तालीम तबाह थी रही आहे। उन्हनि चयो त असां काफ़ी भेरा तालीम खाते जे SDO खे शिकायतूं कयूं आहिनि, पर हिन महिल ताईं असांजी दाद रसी कंहिं बि न कई आहे। उन्हनि तालीम जे वज़ीर समेत वज़ीर आला सिंध DC कश्मीर खे अपील कई त फौरी तौर ते नोटिस वठी बिल्डिंग जो कम मुकमिल कराए ॿारनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे। सदरुद्दीन भुट्टो, काश न्यूज़, बडाणी।